नाज़रीन, इंतहाई दुख की ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले शिकारपुर के जनरल सेक्रेटरी अगूणे MPA चेयरमैन डिस्ट्रिक्ट काउंसिल शिकारपुर जुल्फ़कार अली खान कमारियो जो वालिद मोहतरम अबड़ा बिरादरी जो चीफ सरदार अगूणो MPA सरदार हिम्मत अली खान कमारियो तवील इलालत का 74 सालन की उम्र में रज़ाए इलाही से हिन फ़ानी दुनिया में लाडाणू करे वही ख़ालिक हक़ीक़ी से मिलियो। सरदार हिम्मत अली खान कमारियो की फोतगी की ख़बर ईंदे ही सॼे शहर में दुख की लहर छाइजी वई। उन सिलसिले में सोग में अज शहरन पांजो कारोबार पिण बंद रखियो। मरहूम की जनाज़े नमाज मदई जी वेझो ॻोठ तराई में अदा कई वई। नमाज जनाजा में इलाइक़े के चङनि मुड़सनि मुख़्तलिफ़ सियासी समाजी मज़हबी अदबी तोड़े सहाफ़ी अगुवाणनि समेत शहरन ऐं चाहींदड़नि वॾे तइदाद में शिरकत कई। मरहूम के पंहिंजे ॻोठ तराई के आबाई कब्रिस्तान में दफ़नायो वियो ऐं तज़ियत जो तॾो कमारिया हाउस तराई में विछायो वियो आहे, जिते तज़ियत जो सिलसिलो हलंदड़ आहे। दुआ है त खुदावंद करीम मरहूम की मग़फ़िरत फरमाए ऐं जन्नतुल फिरदौस में आला मकाम अता फरमाए। आमीन या रब्बल आलमीन। मौत जो मंज़र ॾाढो ॾुखियो आ, ओचितो ईंदो यार, इन लाइ बणिजी पहुश यार। कांधी कुल्हनि ते जनाज़ो खणी पो मिट्टीअ जो रखंदई बार, इन लाइ बणिजी पहुश यार, इन लाइ बणिजी पहुश यार। माउ मिठीअ जे पेट जे अंदर वक्त गुज़ारी अजीब, दुनिया जे हिन फ़ानी जिहां में आहे मिठा तू गरीब, आहे मिठा तू गरीब। मलकुल मौत बि ओचितो ईंदो, साह कढण दिलदार, इन लाइ बणिजी पहुश यार। मलकुल मौत बि ओचितो ईंदो, साह कढण दिलदार, इन लाइ बणिजी पहुश यार। रूह जॾहिं थो जिस्म मां निकिरे, ग़ैबी अचे आवाज़। रवायत में ईंदो आहे उहो ॿुधंदो आहे, उहो ॿुधंदो आहे जेको मरण जे क़रीब आहे, पोइ वस न हलंदुसि, पोइ बेवस आहे। चए रूह जॾहिं थो जिस्म मां